ڪشمور ضلع में محرم الحرام دوران अमान खे बरक़रार रखण लाइ एसएसपी امجداحمدشيخ जी صدارت हेठि اجلاس थियो। اجلاس में एसडीपीओ एसएचओ साहिबान ऐं मुख़्तलिफ़ मुक़ादिब फ़ख़्र सां आस्तो रखंदड़ उलमा कराम ऐं उहिदेदारनि मेंबरनि शिरकत कई। इजलास में मुहर्रम الحرام जे ॾींहुं दौरान अमान खे बरक़रार रखण लाइ ख़्यालनि जी ॾेवट थी। उन मौक़े ते उलमा कराम ऐं उहिदेदारनि मेंबरान मुतफ़िक़ थी यकीन ॾियारो ऐं हिक ॿिए सां साथ ऐं मुकमल ताउन करण जो अज़्म विरजायो। उन मौक़े ते एसएसपी امجداحمدشيخ ख़िताब कंदे चयो त मातम जलूस मजलिस बग़ैर इजाज़त निकिरण जी न ॾिनी वेंदी ऐं मातमी जलूसनि जा रस्ता तब्दील कोन कया वेंदा। नेशनल एक्शन प्लान ते अमल दरआमद कंदे लाउड स्पीकर ते इश्तियाल बयान ऐं ग़लत नारेबाज़ी न कई वञे। उन मौक़े ते एसएसपी امجداحمدشيخ मुहर्रम الحرام दौरान सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त ऐं मुकमल ताउन जे यकीन ॾेखारींदे चयो पुलिस सां गॾु रेंजर्स जा जवान ऐं रज़ाकार इंतज़ाम संभालींदा। सिंध बलोचिस्तान पंजाब ऐं कच्चे जे रस्तनि ते इज़ाफ़ी चेक पोस्टनि जो बंदोबस्तु कयो वियो आहे।